साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह त रब पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह। हाणे बादशाह वटि हिकिड़ो नौकर ग़रीब शख़्स, थोरो घणो हुनजो पघार, पर उन पघार में हू हुश में ख़ुशि कलाम ॻाईंदो वते, नचंदो वते। बादशाह खणी ॾिठो, बादशाह चवणु लॻो, मुंहिंजी हेॾी बादशाही, हेॾी मिल्कियत, पैसो, ही हू हर शइ, सॼो सिस्टम माना मूं वटि, पोइ बि आऊं परेशान, टेंशन परेशानी जा सफ़ा माना पहाड़ मूं ते जहिड़ा किरल हुजनि। ऐं हिन जो थोरो घणो पघार बि घणो, ॿ रुपया पघार हिन खे आऊं ॾींदो आहियां। हीअ हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो, खिलंदो वते, नचंदो वते, ॻाईंदो वते। आख़िर छो, कीअं इहो मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई। तो चवणु लॻो त हीउ कीअं थो ख़ुशि रही सघे। हाणे बादशाह चवणु लॻो त हिन खे ख़बर कोन्हे कीअं आहे जेको हिनजी ज़िंदगी जो ख़ुशी ख़ुशी में हले पियो। असांखे त परेशानियुनि जा पहाड़ किरिया पिया हुजनि जहिड़ा असां ते। वज़ीर आयो, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, ॾे ख़बर कहिड़ी परेशानी में, कहिड़ी सोच में आई। बादशाह चवणु लॻो त वज़ीर ॻाल्हि ॿुध यार, हिन ॻाल्हि जे करे परेशान आहियां त हिन जो ॿ रुपया पघार ॾियां थो हिनखे, मुंहिंजे ग़ुलाम खे, नौकर खे। तो हाणे हिते ई कमकार वग़ैरह कंदो आहे, पर ॾिस केॾो न ख़ुशि आहे, कीअं ज़िंदगी हिनजी, मूंखे त का ख़ुशी कोन्हे, का लहर कोन्हे। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, छो हिन ग़रीब वीचारे पोयां पियो चिन्ना, बसि ईअं पुछा थो करे ख़ुशी जो सबबु, राज़ कीअं पंहिंजी ज़िंदगी मनाई एडजस्ट कंदो आहे, कीअं मतिलबु। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, जे अगरि हिन जी इहा ख़ुशी आऊं ख़तमु करे छॾियां त पोइ तूं मूंखे मञदे। त बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे, त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हिन खे कीअं तूं माना इहो ख़ुशी जी ख़तमु कंदे। चई बादशाह सलामत, तूं बसि मूंखे कुझु पैसा तोखां चवां थो, उहे पैसा मूंखे ॾे, हिन खे ऐं हिनजी ख़ुशी ख़तमु करे छॾंदा। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर ॻाल्हि ॿुध, तोखे आऊं चलो ठीकु आहे, तूं चवीं थो त भले ठीकु आहे, तोखे पैसा आऊं ॾियां थो, पर हिन खे मारजा न धक हणजांइ, न कुझु अहिड़ो कजांइ। चई वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत, तूं बेफ़िक्र थी, बेखुटको थी, अहिड़ो कुझु बि न कंदो, पर तूं मूंखे सिर्फ़ु ॾिजी 98 रुपया तूं मूंखे ॾे। उन टाइम ते इहा 98 रुपया वॾी ॻाल्हि हूंदी हुई, ऐं हालांकि 2 रुपया बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई। 98 वॾा पैसा, तॾहिं सिक्का वग़ैरह हूंदा हुआ, 8 आना, 4 आना, 6 आना, रुपयो, 2 रुपया, इहो माना हूंदो हो। त बादशाह चवणु लॻो त वज़ीर चलो ठीकु आहे, 98 रुपया अरबरू खणी तो तोखे 100 न करे ॾियां। चई न, ॾिजी मूंखे 98 रुपया। चई हिन में बि को राज़ आहे। चई चलो ठीकु आहे, तोखे 98 रुपया ॾींदसि। हाणे बादशाह उन वज़ीर खे 98 रुपया ॾिना। थेली हिकिड़ी ॻोठड़ी माना हुई सिकनि जी, माना सिकनि जो सिस्टम हो। 98 रुपया हिनखे ॾिना। बादशाह खैर जो उतां हलियो वियो, वज़ीर बि उतां हलियो वियो। तो हाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां महल में जी माना कमरनि में हलियो वियो, वज़ीर बि हलियो पंहिंजे ॻोठ, ऐं नौकर वग़ैरह हुते कमकार वग़ैरह हेॾां होॾां कंदो, सो बि पंहिंजे घर हलियो वियो। तव्हांजो खैरनि जो अची राति थी, सुबुह अञा सिज उभरण वारो हो। त हिते वज़ीर निंड मां उथियो। वज़ीर चवणु लॻो त हाणे वञा, जिथे बादशाह जो नौकर रहे थो, वञा होॾां उन तरफ़। हाणे वज़ीर आयो, उन नौकर जे घर छा कयईं जो उहे सिक्का जेके आहिनि 98 रुपया जेके बादशाह खां वज़ीर खयां, सो हाणे उन ग़रीब शख़्स, उन नौजवान जी, नौजवान त कोन हो, माना अधलोट उमिरि, माना पीरसन माण्हू, माना पंहिंजे हिसाब सां अधलोट उमिरि जो हो। हाणे छा कयईं, उहे सिक्का वग़ैरह उन जे दर जे अॻियां पखेड़े छॾी। हाणे उहा थेली में कुझु रखी, कुझु हिते हुते पखेड़े छॾी, को हेॾां को होॾां, 98 रुपया मिड़ी हेॾां होॾां करे छॾी। हाणे वज़ीर वियो हिकिड़े पासे वञी वेही ॾिसणु लॻो हिननि जो माना इहो मंज़र, पैसा उछले छॾी। खैर जॾहिं अची ही निंड मञा उथिया, हाणे उहो ग़रीब शख़्स उहो निकितो, माना निंड मञा उथियो जी छा ॾिसे त हेठि पैसा पिया हुजनि। हाणे हेतिरा खां छा पैसा ॾिठी ईंदो, चवणु लॻो त छा आऊं ख़्वाबु पियो ॾिसां। त हाणे घणी हेॾां होॾां चवणु लॻो त पंहिंजो पाण खे धक ॿक हणणु लॻो त ख़्वाबु कोन थो ॾिसां। वरी हिनखे होश अची वियो, सो चवणु लॻो त ख़्वाबु मुंहिंजो कोन्हे, पर ही पैसा ख़बर कोन्हे कंहिंजा आहिनि। माई खे सॾु कयईं, माई खे चवणु लॻो त ही ॾिस पैसा आहिनि, हल मेड़ो हिनखे। सो हाणे पैसा ही ॿई ॼणा ज़ाल मुड़ुसु लॻा मेड़े करे ठाहे उहे 98 रुपया उन ॻोथरी में हयां खणी आया घर। अची पैसा ॻणणु लॻा। पैसा जॾहिं उन ग़रीब शख़्स ॻणिया त पैसा 98 रुपया। त हाणे मुंहिंजे दिलि में सोच वेही, सो चवणु लॻो त ॻोथरी में पैसा 98, ज़ाहिरी ॻाल्हि हिन ॻोथरी में 100 रुपया हूंदो, अञा 2 रुपया खुटंदा। माई खे चवणु लॻो त हली ॻोल्हियूं। ही लॻा ॻोल्हण हुते। हाणे हिते हुते ॻोल्हण लॻा। हाणे वज़ीर सॼो लकाने ॾिसे पियो। सो वज़ीर चवणु लॻो त हाणे ही माना 98 रुपया मूं जेके कया आहिनि, सो हाणे इन हिसाब सां ही 2 रुपया ॻोल्हीनि पिया। तो हाणे ही ॻोल्हण लॻा त 2 रुपया हिनखे कोन मिलिया। ही चवे त हाणे 100 मुकमल हूंदो। हाणे हिनखे सोच उहा अची वई, ख़ुशी नचणु ॻाइणु उहो सभु हिन मञा वियो हलियो। तो हाणे खैरनि जो अची टाइम बि थियो नौकिरी जो, वज़ीर त हलियो वियो। हिनखे हमरा खे परेशानी थी वई त 2 रुपया अञा खुटंदा, अलाए किॾां विया। सो हाणे पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं ॻोल्हिजी वई, तोखे मिली वेंदो, ठीकु आहे, बाक़ी ॿिया पैसा रखी छॾ। ऐं वरी वञा थो बादशाह ॾांहुं। ही आयो हुते बादशाह ॾांहुं। हिनखे उहो नचणु ॻाइणु न हुजे, उन ॿरपन जी सोच वीचार हुजे। सो हिते
बादशाह जॾहिं ॾिठो त हिनखे इहो माना ख़ुशी जी का लहर वग़ैरह न हुजे, उही बर्पनि जी हिनखे सोच हुजे त बर्पिया कीअं छा आहे, हाणे सोचे पियो केॾां विया छा। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर ॾे ख़बर अहिड़ो छा करे आएं अॼु हमरा खे, न ख़ुशी न छा, न नचणु न ॻाइणु, आख़िर छो? जी बादशाह सलामत, इहे जेके तुंहिंजा 98 रुपया, से 98 रुपया मूं न हिन जे घर जे अॻियां उहे उछरियमि। सो हाणे हिन मेड़ा खयां कयासीं, हाणे उन मञा माना ॿ रुपया खुटंदा, हिन सोचियो त 100 रुपया हूंदा, तो हाणे उहे रुपया त हुआ ई कोन, हुआ ई पंहिंजा 98 रुपया। ची हाओ ची हाणे उन बर्पनि जी सोच में आहे, हाणे पैसा 98 रुपया वॾी ॻाल्हि आहे, उहे हिनखे मिली वञनि, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि कान का सोच हिनखे हूंदी, हाणे इहा ख़ुशी वग़ैरह वेली बादशाह हाणे मञी न। त बादशाह चवणु लॻो वज़ीर वाक़ई तोखे मूं मञियो। हाणे हीअ हुते इन सोचण में हुजे, सो आयो घर पंहिंजे, सो माई खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अॼु दाल जो बोड़ ठाहिजां पर पाणी हणजां जाम, हाणे पाण खे पैसा बचाइणा आहिनि। ची हा। हाणे थोरा थोरा कंदे चवणु लॻो त 100 मूंखे पूरो करिणो आहे। हाणे हीअ बुख गुज़ारे, थोरो खाए घणो माना न खाए, पंहिंजे हिसाब सां ईअं कंदे कंदे नेठि हिन अची 2 रुपया पूरा कया, 100 पूरो कई, 100 अची पूरो कई। बुखियूं सुखियूं माना काटे हेॾां होॾां पंहिंजो बुखायल पेट वग़ैरह, पर 2 रुपया हिन पूरा कया। 2 रुपया उन टाइम में वॾी ॻाल्हि हूंदी हुई, जॾहिं हुनजो महीने जो पघार 2 रुपया हूंदो त माना 2 रुपया वॾी ॻाल्हि हुई न। 98 रुपया उहे बि वॾी ॻाल्हि, तो हाणे हिन 100 पूरो कयो। सो हाणे चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे, त ॻाल्हि ॿुध, हाणे 100 रुपया मूं वटि पियो आहे, हाणे आउं पाण पैसे वारो आहियां, 100 रुपया जॾहिं मूं वटि थी वियो आहे, हाणे वञी बादशाह खे जवाबु ॾियां थो, बादशाह जी ग़ुलामी केरु करे, उनजी नौकिरी केरु करे। त हीअ हुतां पंहिंजी ज़ाल खे चई सिधो आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तुंहिंजी नौकिरी आउं कोन थो करियां। ची छो? ची न बसि आउं कोन थो करियां, मतिलबु मूंखे 100 रुपया मिली वियो आहे, मूं वटि 100 रुपया पूरो थी वियो आहे, पंहिंजो जान गुज़र वञी पाणे हलायां थो, बाक़ी नौकिरी जो कोन थो करियां। बादशाह ॾिसे पियो, खिले पियो। बादशाह चवणु लॻो त इहे पैसा त मूं ॾिना आहिनि, ची आउं नौकिरी तो वटि कोन कंदा। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है, तुंहिंजी मर्ज़ी आहे, नथो नौकिरी करे, ज़ोर ज़बरदस्ती आहे कोन, भले तूं वञु। बादशाह खिले पियो, वज़ीर बि ईअं। हीअ हुतां उन बादशाह खे जवाबु ॾेई ऐं सिधो आयो पंहिंजे घर। सो हाणे ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हाणे हीअ 100 रुपया आहे। चई हाओ, ऐं हिन में बुखियूं सुखियूं काटे जेको 2 रुपया मूं कया आहिनि, माना 98 हू आहे, 100 कयो अथमि, हाणे मूंखे इन 100 मञा करिणो आहे 1000। ची उहो वरी कीअं कंदे? ची हिन मञा 100 मञा वठंदुसि ॿकरियूं। ची ॿकरियूं वठंदे? ची हा। ची चलो ठीकु है, तूं ही वियो वञी उन 100 मञा ॿकरियूं वग़ैरह वठी आयो, ठीकु ठाक माना ॿकरियूं हुजनि वठी आयो। त हाणे माई चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं इहो ॿकरियूं त वठी आयो, हाणे को धनार वग़ैरह रख, धनार पाणे चारींदो। ची न, आउं जो वेठो आहियां, हाणे ॿियो मूंखे कमकार आहे कोन, बादशाह जी बादशाही माना छॾे आयो नौकिरी, सो हाणे आउं वांदो ई वेठो आहियां, हाणे ॿकरियूं आउं ई चारींदुसि। ची हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। तो हाणे बुखियूं सुखियूं काटे हेॾां होॾां सफ़ा माना कंजूस थी वियो। सो चवणु लॻो त हाणे इन ॿकरियूं मञा 100 मञा मूंखे 1000 ठाहिणा आहिनि। सो हाणे झर झंग में हिते हुते पियो ॿकरियूं चारे, केॾीमहिल कीअं, केॾीमहिल बुख थिए, केॾीमहिल छा में छा, पर मिड़ी सूरनि में। हाणे हिनखे पैसा वधीक ठाहिणा हुजनि, ॿकरियूं बि चारे हिते हुते झर झंग में। सो हाणे हिकु चकर उन झंग में ॿकरियूं चारींदे चारींदे हिनखे हिकिड़ो झंग में हिकिड़ो माना तलाउ मिलियो, छो त हिनखे उञ तमामु जाम लॻी, पाणी जी तलाश में हिते हुते ॻोल्हींदे सिधो आयो उन तलाउ ते, ॾिठी त तलाउ बिल्कुलु पाणी जो। हाणे हिनखे उञ तमामु जाम लॻी हुजे, हीअ अधड़ोट उमिरि जो हुजे, हाणे नौजवान त न हो पर अधड़ोट उमिरि जो हो। हिन अची उन तलाउ मां पाणी पीतो, तलाउ मां जॾहिं पाणी पीती त ही नौजवान थी पियो, अधड़ोट उमिरि मां ही नौजवान यंग छोकिरो थी पियो। हाणे उन महिल पंहिंजी शिकिल पाणी में जो ॾिठी, पाणी में जो छांवड़ो थियो उन में ॾिठी, सो चवणु लॻो त अड़े ही त आऊं पंहिंजी अधड़ोट उमिरि मां ही आऊं नौजवान थी वियसि। चवणु लॻो त हीअ पाणी को जादुई पाणी आहे, जेको हिनखे माना पीअण सां तो माण्हू नौजवान थियो वञे लियो। तो हाणे पाणी में पीतो, नौजवान थी वियो, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, वञा पंहिंजे घर। हिन छा कयो, हुतां उहो ॿकरियूं काईंदे ऐं हुतां आयो सिधो अची पंहिंजे घर। ज़ाल जॾहिं हिन वारी ॾिठो हिनखे त सुञाणे न पई, छा चवणु लॻी त अले केरु आहे, सो चवणु लॻो त ॾे ख़बर ही ॿकरियूं तूं का आहे, मुंहिंजो मुड़ुसु केॾांहुं वियो। माई खे बि जाम भाईंदो, माई बि हिनखे जाम भाईंदी, जीवन साथी हम सफ़र जा हुआ, हिक ॿिए खे चाहींदा वाईंदा हुआ। सो हाणे लाज़मी शादीशुदा जोड़ो त हिक ॿिए खे चाहींदो कंदो। तो हीउ चवणु लॻो त अड़े आऊं ई आहियां। ची तूं कीअं? ची न आऊं ई आहियां। ची मुंहिंजो मुड़ुसु अधु उमिरि जो ऐं तूं नौजवान, आख़िर तूं सही सही ॿुधाए मुंहिंजो मुड़ुसु किथे आहे? ची आऊं ई तुंहिंजो मुड़ुसु आहियां। ची आऊं नथी मञां। ची दरअसल ॻाल्हि इहा आहे, माना कुझु पार पताप ॾिनई। ची हाओ पोइ इन सां त तूं ऐं ची पोइ तूं नौजवान कीअं थी वएं? ची फिलाणे हंधा ॿकरियूं चारियमि पे। ची हाओ, ची उन झर झंग में हेॾां होॾां मूंखे उञ लॻी तमामु जाम, पाणी जी तलाश में हेॾां होॾां निकितमि त हिकिड़ो तलाउ हो। ची उन तलाउ में मूं जीअं पाणी पीतो त आऊं ही नौजवान थी वियसि। माई जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त अड़े पोइ त इहो कमु हाणे भलो थी वियो आहे, पोइ हल आऊं बि नौजवान थींदसि। आऊं बि हाणे अधड़ो उमिरि जी आहियां, तूं नौजवान थी वियो आहीं त आऊं बि हल मूंखे उहो तलाउ ॾस कर।
तो आउं बि पाणी में हिन तलाउ जो ॾसु ॾिनो सो चवणु लॻो त तूं सबर कर, तलाउ उते ई बीठो आहे किॾांहुं कोन वेंदो। सो हाणे हींअर आउं आयो आहियां, मानी वग़ैरह खायूं पाण, मानी वानी खाई करे हेॾां वञा, पोइ पाण हलंदा तलाउ त पोइ तूं पाणी पीजां। माई खे हाणे जॾहिं ॻाल्हि ॿुधी नौजवान थियणी सो माई किथे बीहे। माई चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, तूं भले मानी खा, वेठो हुजे आउं वञां थी। चई न तूं वे चिन्ना, तूं हिते वे आउं वञां थी। ॾस पता हेॾां होॾां पुछा करे हिन खां ज़ाल हिन वारी निकिरी पई। हाणे हलंदे हलंदे उहे जॻह ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि अची उन तलाउ ते पुॻी। छा कयईं उन तलाउ मञां पाणी खणी पीतईं। पाणी पीतईं त हीअ नौजवान छोकिरी थी वई। सोई चवणु लॻी त अड़े हिन पाणी में त वॾी करामत आहे, हीअ त पाणी पीअण सां माण्हू नौजवान थी वियो। हाणे हिन जी दिलि में लालच पैदा थी वई। था चवणु लॻी त पाणी अञा पीआं। हिन जीअं पाणी पीतो ती सफ़ा माना नाबालिग थी वई। पहिरीं नौजवान थी, अधु उमिरि में जा नौजवान थी, पोइ जॾहिं पाणी पीती त नाबालिग थी वई। तो चवणु लॻी त अञा बि पाणी पीआं। छा कई उन तलाउ में ढरी वई। तलाउ में ढरी वई, जीअं पाणी पीती सफ़ा नंढड़ी छोकिरी थी वई। नंढड़ी छोकिरी थी, तलाउ तमामु वॾो, उन में बुॾी वई। कपिड़ा हिन जा उहे माना वॾा पहिरियों हुआसीं, उहे हिते लही ऐं उन पाणी में तरण लॻा। सो ही ॿुॾी उन मंझि मरी वई हिन वारी ज़ाल। हाणे जाम टाइम थी वियो, जाम वक़्तु थी वियो, हिन वारी ज़ाल अञा वरी कोन। हू त माई उते मरी वई। इन लालच मंझि जीअं पाणी पींदे वई तीअं नंढी थींदी वई, जीअं पाणी पींदी वई तीअं नंढी थींदी वई। जादुई पाणी, करामती पाणी, हुन पंहिंजो असरु ॾेखारियो। मुड़ुसु जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल अञा वरी कोन्हे, ख़बर कोन्हे किॾां वई, वञा पोयां कढ लॻां किॾां वई आख़िर। हाणे मुड़ुसु वीचारो उतां निकितो, हिन जो इंतज़ारु जाम कई। हलंदे हलंदे सिधो आयो अची ॾिसे उन तलाउ ते उन माई जा उहो कपिड़ा पिया तरनि। सो ही चवणु लॻो त अड़े हीअ छा थी वियो। तो नेठि लालच बुरी बला आहे। हिन पाणी पीतो हूंदो तमामु जाम, पीतई नौजवान थी, वरी पीतो हूंदो त पाणी नाबालिग थी वई, वरी पाणी पीतई त सफ़ा नंढी थी बुॾी वई हिन मंझि। तो हाणे लालच ख़राबु आहे, हिन लालच मंझि जेको आहे सो ईअं कयो। तो भाउ माई मरी वई। हीअ उतां लाचार मजबूर थी अची वापसी आयो। अची पंहिंजे घर मथो पिटणु लॻो, पार कढणु लॻो त हीअ छा थी वियो, ज़ुल्म थी वियो। होॾां जॾहिं बादशाह खे ख़बर पई त को मुंहिंजे नौकर, मुंहिंजे गुलाम जे शख़्स जी ज़ाल मरी वई। उहो बि सिधो आयो पंहिंजे नौकर ऐं गुलाम वटि। सो चवणु लॻो त अड़े ॾे ख़बर, ख़ैरु आहे, हीअ छा थी वियो। मूं ॻाल्हि ॿुधी तुंहिंजी ज़ाल मरी वई। चई बादशाह सलामत, बिल्कुलु ज़ाल मुंहिंजी मरी वई। सो इन जे करे पाणी हिकिड़ो मिलियो। सो वई उन तलाउ में पाणी पीअण। जीअं पाणी पीतई त नौजवान थी, वरी जीअं पाणी पीती त अञा कुझु नंढी थी, नाबालिग थी, वरी जाम पाणी पीते अंदरि ढरी वई त तमामु नंढड़ी थी वई। सो तंहिंजे करे ॿुॾी उन तलाउ में मरी वई। तो बादशाह सलामत तमामु वॾो ज़ुल्म थी वियो। सो मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो जीवन साथी हमसफ़र हुई। ॾुखे सुखे वक़्त में असीं गॾु हुआसीं। हाणे कर थी वियो, हाणे आउं छा करियां, कीअं करियां, किॾां वञां। सो हिते बादशाह चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, मूंखे माफ़ु कर। इहे 98 रुपया जेके हुआ न, इहे वज़ीरी तो वटि हिते छॾे वियो। सो तोखे ख़ुशी हुई, उन जे करे जेको आहे सो असां चयो हाणे हिन ॿ रुपए जे पघार में कीअं ख़ुशि रहे पियो, कीअं करे पियो, असां मिणी तोखे आज़माइण जे ख़ातिर ॾांहुं असांजो तूं परेशान थिए थो या कोन थो थी, इन हिसाब सां तुंहिंजी ख़ुशी वञे थी कोन थी वञे। 98 रुपया तुंहिंजे गेट, तुंहिंजे रस्ते ते वधी रखिया, पर तूं हले लालच में पइजी वएं, लालच में काइजी वएं। सो तो मुंहिंजी नौकिरी बि छॾे ॾिनी, ख़बर कोन्हे छा मां छा थी वियो। त हिते उहो ग़रीब शख़्स चवणु लॻो त बादशाह सलामत, तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। आउं 2 रुपये में बि ख़ुशि हुअसि। मुंहिंजी ज़िंदगी हसी ख़ुशी, ॾुखी सुखी कीअं बि गुज़री पई, पर आउं ॾाढो ख़ुशि हुअसि। 2 रुपया तुंहिंजो पघार आउं खणंदो हुअसि। 1.5 रुपया मुंहिंजी माना घर जो ख़र्चो मुंहिंजी माई हलाईंदी हुई, ज़ाल मुंहिंजी हलाईंदी। उन मंझां 98 बचाए रखंदी हुई। ॾुखे सुखे में असांखे कमु ईंदो त मूंखे उन ॻाल्हि जो न खुटको न चए। मुंहिंजे घर वारी सॼो कमु कंदी हुई। आउं उन ख़ुशी में नचंदो हुउसि, खिलंदो हुउसि, ॻाईंदो हुउसि हर शइ। पर जीअं उहे 98 रुपया तो रखिया, मुंहिंजी दिलि में लालच पैदा थी वई। लालच बुरी बला आहे। हाणे उहे 98 रुपया खयमि, मूं दिलि में लालच कई। उहे 2 रुपया उन में मूं हया कया, बुखियूं कटियमि, हर शइ कयमि, हेॾां होॾां पाई करे उहे 2 रुपया उन में ऐड कयमि, माना जमा कयमि। 100 रुपया पूरो कयमि। लालच जो वधी, वरी सोचियमि त इन 100 मंझां 1000 करियां। तो 1000 करण जे चकर में मूं ॿकरियूं वरितियूं। तव्हांजी नौकिरी बि मूं छॾे ॾिनी। इन माना 100 रुपये जे चकर में तव्हांजी नौकिरी बि छॾे ॾिनमि। हाणे ॿकरियूं चारींदे इन लालच जो किस्सो जेको बि आयो, सो नेठि उन झंग में मूंखे उहो तलाउ मिलियो। तलाउ बसि उहो पाणी पीतमि, लालच। सो पंहिंजी घरवारी खे ॿुधायमि, पंहिंजी घरवारी मुंहिंजी उहो बि इन लालच में वञी उन तलाउ मंझि
पाणी पीतई, जीअं पाणी पीतई वरी पाणी पीतई, वरी उन लालच में उहा ई मरी वई। सोचे आऊं लालच न करियां वा, लालच बुरी बला आहे, तो नौकिरी तुंहिंजी न छॾियां वा, इन ॿ में आउं ख़ुशि हुअसि 98 खे ईअं छॾे ॾियां वा तुंहिंजे पैसनि खे, तो हाणे ईअं लालच न करियां वा, लालच कंदे कंदे हेतिरे में पहुची वियुसि। तो बादशाह सलामत मूंखे माफ़ु कर ऐं मूंखे नौकिरी ते वापसी रख। ऐं ही जेके बि बकरियूं वग़ैरह आहिनि मुंहिंजी ज़िंदगी त हाणे कंहिं कम जी कोन्हे, मुंहिंजी ज़ाल मरी वई आहे, ही बकरियूं वग़ैरह जेके बि आहिनि सो इहे बकरियूं तव्हां खणो ऐं मूंखे नौकिरी ते माना रखो तव्हां वटि। तो बादशाह चवणु लॻो त इहे बकरियूं आउं कोन रखंदुसि। चई न बादशाह सलामत, बकरियूं मुंहिंजे कम जूं कोन्हे, लालच बुरी शइ आहे, ऐं अञा बि हले छा करे। चई न। बादशाह चवणु लॻो त पोइ हीअं कर, ही बकरियूं जेके आहिनि फी सबिल्ला ग़रीबनि में विराए छॾ। अब हिन छा कयो जो उहे बकरियूं फी सबिल्ला हिते हुते ग़रीबनि में ॾेई छॾियूं, हिकिड़ी कंहिंखे नी करे विराए छॾी। बादशाह त हलियो वियो, ही ॿिए ॾींहुं सिधो आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत साॻी नौकिरी ते मूंखे रख। तो बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे ही बादशाह वटि नौकिरी कंदो रहियो, ज़ाल हिन जी मरी वई। बादशाह खे बि हिन ते क्यास थियो, रहम थियो। सो बादशाह चवणु लॻो त लालच बुरी शइ आहे, पर मूं बि हर बुरू ईअं कयो, तमामु ग़लति कयो, मूंखे ईअं न करणु खपे हा। ऐं हिन बि इहा लालच कई, सो हाणे हिनखे उन लालच जो फल मिली वियो। तो हाणे बादशाह वटि बि हिकिड़ी का बानी हुई, जेको दासी हिकिड़ी हुई, सो उनजो बि केरु हो कोन। सो बादशाह चवणु लॻो उन ग़रीब शख़्स खे त ॻाल्हि ॿुध, हिन बानी सां तूं शादी करे। उन बानी जी बादशाह उन साॻी उन ग़रीब शख़्स सां शादी कराए छॾी। हाणे उहो उते ई पोइ लालच करणु छॾे ॾिनी, उते ई हसी ख़ुशी सां उन दासी उन बानी सां उहो ग़रीब शख़्स ज़िंदगी गुज़ारणु लॻो ऐं उते ई बादशाह वटि नौकिरी करणु लॻो। ॾींहं वक़्तु गुज़रिया, हू बि सही थी वियो। तो दोस्तो, लालच कंहिं बि शइ में माण्हू न करे, लालच बुरी बला आहे, किथे जो किथे पुॼाए सघे थी। तो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।